नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो जे शहर केन पार्क पब्लिक स्कूल में सकाफ़ती तकरीब कोठाई वई। तकरीब में स्कूली शागिर्दनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो, जॾहिं त शागिर्दनि पारां मुल्क जे चइनी सूबनि जा सकाफ़ती ड्रेस ओडे टेबलोज़ पेश कयो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे स्कूल जे प्रिंसिपल फ़ैद अली असबाणी, नज़ीर अहमद, अब्दुल गफ़ार ॾीपर, अता हुसैन काज़ी, एज़ाज़ हुसैन सहतो, सद्दाम मल्ला चयो आहे त हिन इंसानी काइनात में क़ौमूं पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां सुञाणियूं वेंदियूं आहिनि। सिंध जी सकाफ़त सदियुनि पुराणी आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त सां तमामु घणो प्यार आहे। सिंधी पटको ऐं टोपी अजरक हर माण्हू जो शान आहे। हर सिंधी माण्हू खे घुर्जे त हू पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण लाइ सिंधी टोपी अजरक पाए ऐं पंहिंजी सकाफ़त सां प्यार हुजण जो सबूत पेश करे। हिन चयो त सिंधी मीडिया पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त वारे ऐलान खां पोइ सिंध जे शाहूकार सकाफ़त खे अञा बि वधीक हथी मिली आहे। इहो ॾींहुं पर न आहे जो सिंधी क़ौम जो हर फ़र्द हर साल हिकु ॾींहुं न पर हर ॾींहुं जी पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं करे मल्हाईंदा। इन मौक़े ते हिननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त तमामु नहायत शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे स्कूल जे प्रिंसिपल सर फ़हद अली इसबाणी साहब जा, जे नंढड़ो प्रोग्राम स्कूल में रधियो। तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। जीअं त इन खां पहिरां तव्हांखे ख़बर आहे, असांजी सकाफ़त सिंध सकाफ़त तमामु सालनि खां पहिरां हुई, पर मल्हाई हाणे पई वञे कुझु सालनि खां वठी। हाणे इन जे सिलसिले में असां हिकु प्रोग्राम रखियो आहे, उहो बि तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं असां न्यूज़ वारनि जा निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे सपोर्ट कयो ऐं असांजे प्रोग्राम खे रिकॉर्ड कयो। जिन असांजे कंडियारे जहिड़े शहर में कवरेज ॾेई करे असांजो जेको प्रोग्राम करायो आहे स्कूल जो प्रोग्राम, इहो आहे एकता जो प्रोग्राम। एकता जो प्रोग्राम मल्हाइण जो मक़सदु इहो आहे जेका असांजी नई जनरेशन आहे उनखे पंहिंजी जेका सकाफ़त आहे उहा यादि ॾियारण जी आहे। ऐं शुक्रगुज़ार आहियां, वरी शुक्रगुज़ार आहियां अवामी न्यूज़ वारनि जो जिन असांखे कवरेज ॾिनी कंडियारे जहिड़े नंढे शहर में। महिरबानी। रायता आहियूं जॾहिं नंढड़ो प्रोग्राम आहे, नंढड़ो स्कूल जो प्रोग्राम आहे, उन में अची असांखे जेको असांजो साथ ॾिनो आहे। ऐं यकीनन असांजे हिकु सिंध आहे, हिकु सकाफ़त आहे। असां 5000 साल पुराणी तहज़ीब आहियूं। असां लीड कंदड़ क़ौम आहियूं। असां डबल स्टोरी ॾिनी, असां जेको आहे फ़ीथो ॾिनो दुनिया खे। इन जे करे असांखे यकीनन पंहिंजी क़ौम ते फ़ख़ुरु आहे, पंहिंजे मुस्तक़बिल ते फ़ख़ुरु आहे, ॿारनि ते फ़ख़ुरु आहे। असां इंशाअल्लाह अॻिते बि इहे ई कोशिशूं कंदा, पंहिंजी तहज़ीब पंहिंजी ॿोली खे ऐं पंहिंजी धरती खे बचाईंदा ईंदासीं। अवामी न्यूज़ जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजे स्कूल केन पार्क पब्लिक हाई स्कूल कंडियारो में अची करे असांखे कवरेज ॾिननि ऐं असांजो मान मथाऊं कयनि। अॼु असां केन पार्क पब्लिक हाई स्कूल कंडियारो में सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें असांजा नंढड़ा तोड़े वॾड़ा ॿार सिंधी हुजण जो सबूत ॾेई रहिया आहिनि ऐं सिंधियुनि गाननि ते रक़्स करे रहिया आहिनि। असां ॿीहर शुक्रगुज़ार आहियूं अवामी न्यूज़ जा जेके वक़्तु कढी करे असां वटि आया ऐं असांखे कवरेज ॾिननि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।